अच त मोटी हलूं उन वक़्त ॾे जंहिंमें तुंहिंजे पर्स में मुंहिंजी शाइरी ऐं मुंहिंजे बटू में तुंहिंजी तस्वीर हूंदी हुई। अच त उन वण ॾे मोटी हलूं ऐं उनखे इलाज कयूं त हू असांखे ॾे साॻी मोहबत जी छांव। अच त उन लम्हनि खे परचायूं हली जेके पुराणी डायरी में मुरकनि था पर हाणे रुसी विया आहिनि। अच त माज़ी जे नंढड़नि लम्हनि जूं यादूं हिक ॿिए खे वेही ॿुधायूं, उहे नंढड़ा मोहबत सां भरपूर लम्हा जेके ज़िंदगी जो वॾो सरमायो आहिनि। अच त मोटी हलूं उन वक़्त ॾे जेको असांजी बेमोहबत ऐं बेरोनक अखियुनि में मोहबत जो कजल पाए। घणी वेझड़ाई दूरियुनि खे बि जनम ॾिए थी, इन करे अच त मोटी हलूं उन वक़्त ॾे जॾहिं घटि मिलंदा हुआसीं पर भरपूर मिलंदा हुआसीं।